नाज़रीन ख़बर है घोसपुर वाले इलाके में घोसपुर बरसा हादसे जो ज़ख्मी नौजवान फौत। नौजवान जो लाश घर पहुंचण ते कोराम मची वियो। घोसपुर वेझो ॻोठ मारक भयो वटि तेज़ रफ़्तार कोच जो मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में 3 वीरनि जो नौजवान नज़ीर अहमद ओगाई पुट जुमू ओगाई शदीद ज़ख्मी थी पियो हो। ज़ख्मी के गणती जोगी हालत में शहर के सरकारी अस्पताल में आंदो वियो, जिते डॉक्टर न हुअण सो खेसि नाज़ुक हालत हुजण करे सखर अस्पताल मुंतकिल किया वियो। कोच के भरपासे के गोठाणन रोके वरतो ऐं पुलिस के इतला दिनो, जंहिं बाद पुलिस वाक़े वारे हंध पहुंची कोच पंहिंजी तावील में वठी ड्राइवर के गिरफ़्तार करे वरतो। राब्तो करण ते फौती नौजवान के वालिद बुधायो त नौजवान शहर में घर जो सामान वठी मोटरसाइकिल ते पंहिंजे ॻोठ मच्छी बुंडो अची रहियो हो त साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार कोच खेसि टक्कर हणी शदीद ज़ख्मी करे छॾियो। पुलिस वाक़े की NC दाख़िल करे जांच शुरू करनी है। बे पासे नीगर के वारसन बुधायो त नौजवान ज़ख्मन जा सूर न सहंदे सखर अस्पताल पहुंचण सां ही फौत थी वियो। नौजवान जो लाश घर पहुंचण ते कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत हाल है। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।